खैरपुर में गैर कानूनी एलपीजी जे विक्रो कंदड़नि खिलाफ़ क्रैकडाउन कंदे 2 दुकान सील कया विया आहिनि। डीसी खैरपुर जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर उमामा सोलंकी शहर जे मुख़्तलिफ़ एलपीजी दुकाननि ते छापा हया। छापनि दौरान ओघरा जे मुक़रर कयल अघनि खां वधीक क़ीमत ते गैस विक्रो करण ते 2 दुकान खे सील करे छॾियो। एनओसी खां सवाइ कारोबार कंदड़ एलपीजी दुकान 3 ॾींहनि अंदरि बंदि करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं क्रैकडाउन जे हवाले सां त खैरपुर में गैर कानूनी एलपीजी जे विक्रो कंदड़नि खिलाफ़ क्रैकडाउन कंदे 2 दुकान सील कया विया आहिनि। डीसी खैरपुर जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर उमामा सोलंकी शहर जे मुख़्तलिफ़ एलपीजी दुकाननि ते छापा आया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे खैरपुर खां सिंध टीवी जी रिपोर्टर अली जाफ़री। जी अली, क्रैकडाउन कयो वियो आहे एलपीजी विक्रो कंदड़नि खिलाफ़, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, खैरपुर में गैर कानूनी एलपीजी जे विक्रो कंदड़नि खिलाफ़ ज़िले इंतज़ामिया जो वॾो क्रैकडाउन जेको आहे साम्हूं आयो आहे। डिप्टी कमिश्नर खैरपुर अल्ताफ़ अहमद चाचड़ जे हिदायत ते जेको आहे इहा कार्रवाई जेको आहे कई वई आहे, जंहिंमें 2 एलपीजी जा गैर कानूनी दुकान जेके हुआ उहे सील कया विया आहिनि। ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि ते 40,000 रुपए खां वधीक ज़िले इंतज़ामिया पारां ॾंड जेको आहे लागू कया विया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर खैरपुर उमामा सोलंकी ऐं जेको आहे असिस्टेंट मुख्तियारकार शिराज अहमद फुलपोटरो शहर जे मुख़्तलिफ़ एलपीजी जे दुकाननि जो ओचितो जेको आहे मुआइनो कयो आहे। मुआइने दौरान ओघरा जे मुक़रर कयल अघनि खां वधीक क़ीमत ते गैस विक्रो थियण जो पिणु जेको आहे इंकशाफ कयो वियो आहे। केतिरा ई दुकानदार ओघरा ई ज़िले इंतज़ामिया जे एनओसी खां बग़ैर जेको आहे कारोबार जेको आहे कंदड़ पिणु जेको आहे उहे पकड़िया विया आहिनि, जॾहिं त बग़ैर एनओसी क़ाइमु कंदड़ दुकाननि खे 3 ॾींहनि अंदरि मुंतक़िल थियण जे बाद जेको आहे उन्हनि खे पाबंद पिणु जेको आहे कयो वियो आहे त हू पंहिंजी एनओसी जेको आहे वठनि। जॾहिं त उमामा सोलंकीअ जो जेको आहे चवणो, जेका असिस्टेंट कमिश्नर खैरपुर आहे, हुन चयो त अवाम खे मुक़रर अघनि ते एलपीजी जे फराहम करण जी यकीन दयानी पिणु जेको आहे करायां थी। गैर कानूनी एलपीजी जो विक्रो, नाजाइज़ मुनाफ़ाखोरी ऐं गैर मुजाज़ कारोबार बर्दाश्त जेको आहे न कयो वेंदो। ज़िले इंतज़ामिया जूं कार्रवायूं जेको आहे बिना फ़र्क़ जे जेको आहे मुस्तक़िल जेको आहे उहे जारी रहंदियूं। जी जारी रहंदियूं। ठीकु है अली जाफ़री, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।